अज पिण अखड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया गलनि तां गोड़नि जूं बूंदूं बस न कनि संदी सिक पिरी लोक ॾिठे न लहे। सिंध जे मुदबिर लेखक बहादुर साफ़ी, सिंध जे तर्जुमान नामियारे एंकर पर्सन राय बपड़ जी 3 वरसी के मौके ते संदसि किताब अगियो काओ कच्छ जी महूरती तकरीब 12 जनवरी आचर ॾींहुं शिकारपुर के स्काउट हॉल में मंझंदि जो थी रही है। ज़िला कश्मीर कंदकोट में धाड़ियलनि पारां भत्ते जूं पर्चियूं मोकिलण भत्तो न ॾियण जी सूरत में संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं मिलण खां तंग थी 3 ॾींहनि अंदरि 25 वापारी अबाणनि वथाणनि खे छॾे पंहिंजो लॾो खणी ॿियनि शहरनि ॾांहुं ऐं सिंध अमड़ खे छॾे इंडिया वींदड़ विकी कुमार, अमित कुमार, रंजीत कुमार, बालाजी राव, ओम कुमार जो चवणु हो त पंहिंजी जनम भूमि खे छॾींदे दिलि नथी चवे पर हालातुनि रल पराण करण ते मजबूर करे छॾियो आहे, जंहिं करे हितां असीं घर छॾे सवें आलण अखियुनि सां अबाणे शहर कंदकोट खे अलविदा करे वञूं पिया। उन्हनि वधीक चयो त सिंध असांजी अमड़ आहे, छॾण ते दिलि नथी करे पर असांखे मजबूर करे लॻायो पियो वञे। हिते भत्ते जूं पर्चियूं अगवा चोरी ऐं बदअमनी खां परेशान थी विया आहियूं, जंहिं करे असां पंहिंजी बचड़नि समेत ॿिए शहर ऐं इंडिया वञूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत मुकमल तौर नाकाम थी वई आहे। ज़िले कश्मीर जे कंदकोट, कश्मीर, बख्शापुर, बडाणी समेत 40 सैकड़ो हिंदू इंडिया ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं लॾे वञनि पिया पर हितां जा चूंडल नुमाइंदा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। अमन अमान के बहाल करण लाइ के भी जोगा उपाउ न वरिता विया आहिनि। दुनिया में मिसाल न आहे पर इन सिंध धरती के छॾण ॾाढो ॾुखियो आहे, पर छा कजे, जान जी सलामती, ॿारनि जी सलामती, अमन जा इहे हितां जा चोर ऐं चौकीदार सभु गॾिया वेठा नी। कंदकोट ईअं सम्झ त सफ़ा रहण जे लाइक़ु न छॾियो अथऊं। असां पर हितां जा असांजा सिंधी मारूड़ा ग़रीब वीचारा उहे बि सेफ न आहिनि। उहे बि वीचारा चवंदा तव्हां त इंडिया वेंदो, असां काॾे वेंदासीं। बसि इन मारूड़नि जे करे हिते असांजी धरती तंग करे छॾी अथऊं। न को पुलिस आहे, न को ॿियो कुझु आहे, न को MP आहे, न को मिनिस्टर आहे, न को अचण वारो आहे, न को वञण वारो आहे। जंहिंखे जीअं वणे थो ग़रीब खे आज़ादियुनि था, न को कंहिंजी का मालकी करनि था, न को कंहिंजो इहो चोरियूं चकारियूं चिठियूं गुंडागर्दियूं भत्ता वसूलियूं सफ़ा ईअं किनो करे छॾियो अथऊं। माण्हू को जीअं जंजाल करे छॾियो अथऊं। घटि अॼु 4-5 फैमिलियूं वञनि थियूं हितां कंदकोट मां, घटि में घटि 4-5 फैमिलियूं वञनि थियूं। अञा पासपोर्ट डिले थिए थी, पासपोर्ट नथी मिले, वीज़ा नथी मिले, इन परेशानियूं माण्हू हिते मजबूरी को रहिया पिया नी। न त जेकॾहिं इहा सहूलियत मिली वञे, गवर्नमेंट खे अपील था कयूं त इनखे पासपोर्ट ऐं वीज़ा ॾियनि त जल्दी जीअं हिते निकाल करणो अथनि त निकाल करनि, छाजे लाइ हिते आज़ारनि था। मारूड़नि जी वधि में वधि पारत अथनि, सिंधी मारूड़ा असांजा बेयतीम बेमददगार नहीं, उनकी पारत अथनि। वधि में वधि उन मारूड़नि जो ख्याल करनि, नंगनि जो ख्याल करनि। बेदर ज़िले कश्मीर कंदकोट के मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री पारां ॿिए ॾींहुं बि मुगनि जी बाज़ाबी लाइ ऑपरेशन जारी रहियो आहे। कश्मीर पुलिस जो कच्चे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾुआरनि ख़िलाफ़ ऑपरेशन हलंदड़ आहे। ऑपरेशन की निगरानी SSP कश्मीर कंदकोट ज़ुबैर नज़ीर शेख कर रहियो आहे। कश्मीर पुलिस कच्चे जे इलाइक़े के कड़ो चाढ़े ॾुआरनि खे घेरे में आणे छॾियो। ऑपरेशन में APC चेन मशीननि बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद सां पुलिस जी वॾी नफ़री हिस्सो वठी रही आहे। कश्मीर ज़िले में अगवा थियलनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। पुलिस रेंज जो चवणु आहे त कार्रवाई दौरान धाड़ियलनि जे केतिरनि ठिकाननि खे ड्राहे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। ऑपरेशन दौरान कुझु शकी माण्हुनि खे पुण हिरासत में वरितो आहे। SSP कश्मीर कंदकोट ज़ुबैर नज़ीर शेख मूजिब मुगनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी आहे। SSP कश्मीर जो चवणु हो त धाड़ियलनि जे क़ैद में बांधी पड़ियल मुगनि जी बाज़ियाबी ताईं ॾुआरनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। हलो ताक़ारण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़।